अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तो खैरियत सां हूंदा। अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि त कहिड़े तरीक़े सां तव्हां बि यूट्यूब चैनल ठाहे सघो था मुकमल सेटिंग सां। अगरि कंहिं दोस्त खे कुझु बि नथो अचे उहो बि हिन वीडियो खे ॾिसी पंहिंजो चैनल ठाहे वेंदो। खां पोइ ॿिया उहे दोस्त जिन्हनि चैनल त ठाहियो आहे उन ते वीडियो बि अपलोड करे रहिया आहिनि पर चैनल वायरल नथो थिए, उन्हनि जी सेटिंग में कुझु मसइला हूंदा, उहे बि हिन वीडियो खे लाज़मी ॾिसनि ऐं पंहिंजी सेटिंग लाज़मी कनि। नंढे में नंढी सेटिंग भी हिन वीडियो में ॿुधाईंदुसि। थी सके थो तव्हां बि वीडियो अपलोड कंदा पिया अचो जंहिंमें तव्हां 200 खां 300 वीडियो अपलोड कया आहिनि, जंहिंमें तव्हांजो कंटेंट बि सुठो आहे ऐं थंबनेल बि सुठो लॻल आहे, पोइ बि तव्हांजो चैनल वायरल न पियो थिए। इन में सेटिंग जो मसइलो हूंदो। नंढी सेटिंग रहिजी वेंदी आहे त चैनल वायरल न थींदो आहे, जंहिंजे करे तव्हांजी महिनत ज़ाया थी वेंदी आहे। हिन वीडियो खे पूरो ॾिसिजो ऐं स्किप न कजो। माया बाक़िर अली यूट्यूब चैनल बाक़िर सिंधीअ सां गॾु। पघर के ॾिसी परेशान न थियो, गर्मी जी मौसम आहे। चैनल ठाहिण खां अॻु में तव्हांखे जीमेल आईडी जी ज़रूरत पवंदी। अगरि जीमेल आईडी तव्हांखे ठाहिण अचे थी त सही आहे, अगरि ठाहिण नथी अचे त हेठि ॾिनल डिस्क्रिप्शन में लिंक मौजूदु आहे, तव्हां वीडियो ॾिसी जीमेल आईडी ठाहे वठिजो। जीमेल आईडी ठाहिण खां पोइ पाण हलो था मोबाइल जी स्क्रीन। हिन खां पोइ तव्हां यूट्यूब ऐप खे खोलींदा। ही यूट्यूब जी ऐप आहे। तव्हांखे जंहिं बि नाले सां चैनल ठाहिणो आहे उहो ई सर्च कंदासीं। मिसाल जे तौर ते आउं चैनल ठाहियां थो उर्दू कोरस ऐं उनखे सर्च कंदासीं। तव्हांजो पहिरियों स्टेज आहे, पहिरियों क़दम आहे। तव्हां जंहिं बि लिहाज़ सां चैनल ठाहे रहिया हुजो, यूट्यूब ते जॾहिं सर्च कयो त को बि चैनल नज़र नथो अचे, तव्हांखे 3 डॉट ते क्लिक करिणो आहे। स्टेप बाय स्टेप सम्झणो आहे। तव्हांखे 3 डॉट ते क्लिक करिणो आहे। उन खां पोइ सर्च फिल्टर ते क्लिक कंदासीं, पोइ ऑल ते क्लिक कंदासीं, पोइ चैनल ते क्लिक कंदासीं, उन खां पोइ अप्लाई ते क्लिक कंदासीं। हेठि हिन नाले सां जेके बि चैनल ठहियल हूंदा उहे हेठि ॾिसण में ईंदा। हिन नाले सां पाण चैनल ठाहे नथा सघूं। उनजी वजह इहा आहे जो 1 या 2 चैनल हुजनि हा, उनजा सब्सक्राइबर घटि हुजनि हा त पाण चैनल ठाहे सघूं हा, पर हिन नाले सां अॻुवा वटि एतिरा चैनल मौजूदु आहिनि, इन करे पंहिंजो चैनल सर्च बार में न ईंदो। इन करे जो हिन जा सब्सक्राइबर ऐं व्यूज़ उनखां पंहिंजा चैनल खां मथे न ईंदा, तेसीं ताईं पंहिंजो चैनल सर्च बार में न ईंदो। ॿियो नालो सर्च कंदासीं। ही कमु लाज़मी कंदासीं इन करे जो चैनल सर्च बार में कोन ईंदो। उन्हनि जा ई चैनल ईंदा जिन जा सब्सक्राइबर ऐं व्यूज़ जाम हूंदा। आउं हिते सर्च करियां थो मिस्टर नावल, इन्ही नाले सां सर्च करियां थो त अगरि हिन नाले सां को चैनल मौजूदु हूंदो उनखे बि पाण साॻी तरीक़े सां ॾिसंदासीं। पहिरीं उनखे पाण साॻी तरीक़े सां सर्च कंदासीं। पहिरीं 3 डॉट ते क्लिक कंदासीं, उन खां पोइ ऑल सर्च फिल्टर ते क्लिक कंदासीं, पोइ ऑल ते क्लिक कंदासीं, पोइ चैनल ते क्लिक कंदासीं, उन खां पोइ अप्लाई ते क्लिक कंदासीं। इहो कमु ज़रूरी आहे जेको तव्हांखे लाज़मी करिणो आहे। हीउ ॾिसो मिस्टर नावल जे नाले सां बि चैनल मौजूदु आहिनि। हाणे पाण खे ॿियो नालो सर्च करिणो आहे। जीअं पाण एस खे रिमूव था करियूं ऐं उन नाले सां वरी साॻी तरीक़े सां सर्च फिल्टर ते वञी ऑल ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ चैनल ते क्लिक कंदासीं। चैनल ठाहिण खां पहिरीं नालो ॾिसणु लाज़मी आहे, इन करे जो चैनल ॾिठो वञे त हिन नाले सां केतिरा चैनल आहिनि, उनजा केतिरा सब्सक्राइबर आहिनि ऐं उनजा केतिरा व्यूज़ आहिनि। हिन नाले सां चैनल ठाहे सघूं था। तव्हांखे बि हिन तरीक़े सां सर्च करे चैनल ठाहिणो आहे ऐं तमामु नालनि मां मुख़्तलिफ़ नालो सर्च करे रखिणो आहे। हाणे पाण क्रोम ब्राउज़र खे ओपन कंदासीं ऐं उन में यूट्यूब खे सर्च कंदासीं। उन खां पोइ साइड ते 3 डॉट ते वेंदासीं ऐं उन में डेस्कटॉप ते क्लिक कंदासीं ऐं उनखे डेस्कटॉप उन खां पोइ हेठि हिते कीवर्ड्स लिखणा आहिनि। तव्हां पंहिंजे चैनल जा कीवर्ड्स लॻाईंदा। मुंहिंजो चैनल आहे मिस्टर नावल। माण्हू कीअं सर्च कंदा, मिस्टर नावल बि लिखी सघनि था, नावल मिस्टर बि, नावल बि लिखी सघनि था। उन खां पोइ लिखियलु आहे एडवांस सेटिंग, उन ते क्लिक कंदासीं।
उते नो सेट फॉर किड चैनल 2 नंबर वारे ऑप्शन ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ स्क्रॉल डाउन कंदासीं। हिते कुझु बि नाहे करिणो। उन खां पोइ फैक्चर एलिजिबिलिटी, हिते तव्हां बि कुझु बि नाहे करिणो। हीअ ऑटोमेटिक आहे। हीअ जॾहिं तव्हां थंबनेल लॻाईंदा त उन टाइम ते ही वेरीफाई कंदा। उन खां पोइ जॾहिं तव्हां यूट्यूब ते कमु कंदा रहंदा त तव्हांखे बि ख़बर पवंदी रहंदी। उन खां पोइ लिखियलु आहे अपलोड डिफॉल्ट, इन खे तव्हां क्लिक कंदा त हिते विज़िबिलिटी लिखियलु आहे। उन ते क्लिक कंदासीं। उन खे प्राइवेट ते क्लिक करिणो आहे। जॾहिं तव्हां वीडियो खे थंबनेल ऐं सॼी सेटिंग करण खां पोइ पब्लिक कंदासीं। उन खां पोइ एडवांस सेटिंग आहे, उन ते क्लिक कंदासीं। उन में कैटेगरी सिलेक्ट कंदासीं, जंहिं में तमामु घणियूं कैटेगरियूं आहिनि। तव्हांजो चैनल बि जंहिं बि कैटेगरी में हुजे उहा कैटेगरी तव्हां सिलेक्ट कयो। उन खां पोइ वीडियो जी ॿोली खे सिलेक्ट कंदासीं। हिते तमामु घणियूं ॿोलियूं आहिनि, इन में सिलेक्ट करिणो आहे। मां उर्दू खे सिलेक्ट कंदसि। इन खां पोइ का बि सेटिंग नाहे करणी। तव्हां चैनल ठाहिणु बिल्कुलु आसानु आहे। उन खां पोइ चैनल मुकमल आहे। उमेदु आहे त वीडियो पसंदि आई हूंदी। हमेशह ख़ुशि रहो, शाद हुजो, आबाद हुजो।